दोस्तों ड्रामे जेको आहे दुलाब जी शोहरत ॾिसी करे काफ़ी माण्हुनि इहो ई सोचियो आहे त दुलाब ड्रामो 300 ताईं हलंदो। हर कंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि घुमी रही हुई त 250 300 ताईं जेको आहे हलायो वेंदो। हिन जी शोहरत वधी चुकी आहे। हीउ ड्रामो जेको आहे 1 नंबर वञी रहियो आहे ऐं इन जी जेका रेटिंग आहे व्यूअरशिप आहे 1 नंबर हली रही आहे। इन में को शक न आहे, इहा सची ॻाल्हि आहे। वाक़ई दुलाब ड्रामो हिन टाइम 1 नंबर हली रहियो आहे ऐं इन जी रेटिंग इन जो व्यूअरशिप बि सभ खां घणी आहे। बहरहाल काफ़ी माण्हुनि इहो सोचियो त ईअं थींदो, पर ईअं न थियो। 300 ताईं त न, 100 एपिसोड ते ही ड्रामो एंड आहे, ख़तमु आहे। 100 या 99 ते हिते ख़तमु कयो वेंदो हिन ड्रामे खे। 100 खां वधणु न ॾींदा आहिनि ड्रामे खे, छो त नंढो ड्रामो सुठी ॻाल्हि हूंदी आहे ऐं जल्दी जीअं ख़बर बि पइजी वञे ऐं माण्हू ॾिसी बि वठे। वरी कंहिं 300 एपिसोड हलंदा आहिनि, 400 एपिसोड हलंदा आहिनि, 2 साल 3 साल हिकिड़ो ई ड्रामो हलंदो आहे। के वीचारा ॾिसण वारा आहिनि दुनिया मां बि हलिया वेंदा आहिनि, ड्रामे जो एंड न ॾिसी सघंदा आहिनि। इन में भली ॻाल्हि आहे पाकिस्तानी ड्रामा जीअं 50 60 70 80 90 केसि ताईं ख़तमु थी वेंदा आहिनि, हे सिंधी ड्रामा पंहिंजा बि ईअं ख़तमु थी वञनि त भली ॻाल्हि आहे। इन में दोस्तो को ग़लती न आहे, को ग़लति न आहे। तव्हां बि ईअं टेंशन न वठो। इन जाइ ते ॿियो ड्रामो वेरनि जी वस्ती अची रहियो आहे, उहो हिन खां बि वधीक भलो ड्रामो आहे।